नाज़रीन, लाड़काणे शिकारपुर समेत पूरी सिंध बदअमनीअ जी बाहि में सड़न लगी। ज़िले शिकारपुर जे थाणे गायजा जे हद में त ॾोहारिन जो ॼण त गढ़ लॻो पियो आहे। हितां जा माण्हू रोज़ बरोज़ मुख़्तलिफ़ फुरन ऐं वारदातुनि जो शिकार बणजनि था। आम माण्हू घरनि तोड़े रस्तनि ते मुकमल गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। ग़रीब ऐं शरीफ़ शहरनि जो त जीअण ई जंजाल बणिजी वियो आहे। लाड़काणा वेझो ॻोठ वॾा केर जे आगाणी बस स्टॉप ते ॻोठाणनि खां 2 CD ऐं हिकु 125 मोटरसाइकिलनि समेत थियल मुख़्तलिफ़ फुरन ऐं वारदातुनि ख़िलाफ़ सखर लाड़काणो मेन रोड बंदि करे सख़्तु एहतजाज कयो वियो। इन सिलसिले में ई UC कंदर जे चेयरमैन मौलाना अब्दुल वहीद केर पिणु ॿुधायो त मदे जी वेझो गायजा थाणे जे हद में ॻोठ तोरबंद वेझो जमाले न आयल महिमान नवाज़ लाशारी खां फुर थी आहे, जॾहिं त नौशहरो लिंक रोड तां हथियार बंदन हाफ़िज़ ग़ुलाम मोहम्मद कंदर खे यरगमाल बणाए तशद्दुद बैदि मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि। एॾे पैमाने ते वधियल बदअमनीअ बावजूदि पुलिस इंतिज़ामिया जे कन ते जूअ नथी चुरे। पुलिस जा आला अमलदार ऐं वॾा ऑफिसर अयाशिन ऐं मन मस्तियुनि में पूरा आहिनि ऐं अमन अमान खे क़ाइमु करण जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जो उल्को ऐं ऊनू नथा रखनि।